पापनगर पापनगर बालाज खान जहिड़ी बगड़ सां अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार यमानी सिर रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भली कार चवां थो। भली किराया जी किराया सदाई ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जी हाँ दोस्तों, जीअं त अव्हां असांजे सिंधी ड्रामा जेके दोस्त कहिड़े कहिड़े शहरनि खां, कहिड़े कहिड़े मुल्क खां, कहिड़े कहिड़े इलाइक़े खां, कहिड़े कहिड़े ॻुठनि खां अव्हां असांजा सिंधी ड्रामा ॾिसी रहिया आहियो, त दोस्तो पंहिंजो कमेंट कंदा कयो। कमेंट में असांखे ॿुधायो त तव्हां कहिड़नि इलाइक़नि खां असांजे हीअ ड्रामा ॾिसंदा आहियो। त हींअर ॻाल्हि कयूं पिया, ॿ ड्रामा हलनि पिया, हिकु वेरनि जी बस्ती सिंध टीवीअ ते, ऐं ॿियो ड्रामो आहे पापनगर। जी हाँ दोस्तों, पापनगर हिकु बहितरीनु ड्रामो आहे। अॼु ॻाल्हि कंदासीं पापनगर जी। हुन खां अलावा अव्हां दोस्तनि खे मां नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलंदुसि त सभ खां पहिरियां जेकॾहिं अव्हां आयो मुंहिंजे हिन चैनल ते न्यू, त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो, त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं अचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। त दोस्तो, जीअं त हर दोस्त मूंखे कमेंट कंदा आहिनि, लाइक कमेंट कंदा आहिनि, मुंहिंजे पूरे हिन वीडियो खे वॉच कंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं आहिनि। ऐं उहे दोस्त आहिनि असांजा पंहिंजा प्यारा प्यारा दोस्त असगर अली थेबो साहिबु, ऐं पंहिंजो शेर सोलंकी साहिबु, माजिद पांवर साहिबु, ऐं हुनखां अलावा असांजा न्यू दोस्त खोड़ सारा आया आहिनि। हींअर जीअं असांजे मुंहिंजे हिन चैनल ते न्यू खोड़ दोस्त आया आहिनि, उन्हनि जा मां कमेंट्स अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां। ऐं बहितरीनु जेको आहे उहे असांजा दोस्त आहिनि, असांजा प्यारा दोस्त आहिनि, उन्हनि जा मां नाला ज़रूरु खणंदुसि। जेकॾहिं अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त अव्हां दोस्तनि खे मां इहा नंढड़ी गुज़ारिश कंदो हलंदुसि त जल्दीअ में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। त दोस्तो, हींअर ॻाल्हि कयूं पिया एजाज़ ख़ान, अधो एजाज़ ख़ान असां खोड़ सारियूं दिलियूं माणियूं आहिनि। ऐं ॿियो अधु आहे असांजो कादिर बारिजो साहिबु। कादिर बारिजो साहिबु किथां जो आहे का ख़बर न आहे, उन ते असांखे खोड़ सारियूं दिलियूं माणियूं आहिनि। ॿियो इहे असांजी अदरी आहे फातिमा अदी, असांखे खोड़ सारा मतिलबु जेको विनर जा निशान ॾिना आहिनि, गुल बि मोकिलिया आहिनि, खटण वारा निशान मोकिलिया अथसि। उन अदी जी वॾी महिरबानियूं, अलाह उनखे ख़ुशि रखे। अदी पंहिंजी एड्रेस कोन लिखी आहे, किथां जी आहे, किथां असांजो ड्रामो ॾिसंदी आहे। ऐं ॿियो अधु आहे असांजो साईं हज़ूर बख़्श मंगशी साहिबु, हज़ूर बख़्श दादू बा स्टाफ खां। हुन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, असांजा पूरो ड्रामा ॾिसंदो आहे। ऐं हुनखां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त आहे असगर अली थेबो साहिबु, जेको हमेशह दिलियूं माणींदो आहे। ऐं ॿियो अधु असांजो आहे नियाज़ अहमद हुलियो साहिबु, तालको शाह बंदर ॻोठ मोहम्मद अयूब हुलियो, लॻ सिंधु दरिया जी साइट। ऐं ॿियो अधु असांजो आहे असलम लोहिड़ो साहिबु, अदा असलम लोहिड़े साहिब बि असांखे दिलियूं मोकिलियूं आहिनि। अब्दुल वाहिद साहिबु असांखे दिलियूं मोकिलियूं आहिनि। ऐं ॿियो अधु असांजो आहे अब्दुल कादिर गोपांग मेरो ख़ान खां। जीअं अब्दुल कादिर गोपांग अदा मेरो ख़ान खां असांखे कमेंट्स कया आहिनि ऐं दिलियूं माणियूं अथसि। ऐं ॿियो अधु आहे असांजो सिकंदर उगई साहिबु जो जेको वास्तो आहे शिकारपुर खां, ते उन असांजे बि खोड़ सारियूं दिलियूं उमाणियूं आहिनि, उन अदा जी वॾी महिरबानी। ॿियो अधु आहे असांजो आफ्ताब अली, अदा आफ्ताब अली साहिब जी वॾी महिरबानी, उन बि पंहिंजी एड्रेस कोन लिखी आहे। ऐं ॿियो अधु आहे असांजो जब्बार मल्हा साहिबु, उन असांजे खोड़ सारा गुल मोकिलिया आहिनि, दिलियूं मोकिलियूं आहिनि। फयाज़ चाचड़ साहिबु असांजे दिलियूं मोकिलियूं आहिनि। ॿियो मसरूर अहमद, ॿियो चए थो अधु चए थो मसरूर अहमद ब्यूटीफुल ड्रामा, एड्रेस कोन लिखी आहे, हाणे किथां जो आहे। ॿियो आहे अधु असांजो अब्दुल हाई संजरानी खैबर खां। जी हाँ, अदा अब्दुल हाई उन पंहिंजी एड्रेस मोकिली आहे, उन अदा जी वॾी महिरबानियूं। नज़ीर अहमद पंजाबी ज़िला अटक खां, उन असांजो जेको आहे दिलियूं माणियूं आहिनि, असांजा ड्रामा ॾिसंदो आहे, सिंधी ड्रामा ॾिसंदो आहे। ॿियो आहे अधु असांजो दीदार अहमद किथां जो आहे का ख़बर न आहे, उन पंहिंजी एड्रेस लिखी कोन आहे ऐं लिखियो त वाह क्या ड्रामा आहे ज़बरदस्त। ऐं उनखां अलावा असांजा ॿिया दोस्त जेके हींअर अचण वारा आहिनि, उन्हनि जा नाला बि खोड़ सारा नी मुंहिंजा जेके हिते हींअर जेको आहे
फॉलोवर्स जेके आहिनि मुंहिंजा इलाही खोड़सर आहिनि। केतिरनि दोस्तनि केतिरा नाला खणंदे जेके दोस्त हर वीडियो में जेके दोस्त उन्हनि जा नाला ईंदा आहिनि उहे दोस्तनि त मां शेयर कंदो आहियां। जेकॾहिं अव्हां बि पंहिंजो नालो ॿुधाइणु चाहियो था मुंहिंजे हिन चैनल ते, त सभ खां पहिरियों अव्हां दोस्तनि खे मां इहे ई गुज़ारिश कंदुसि त दोस्तो जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं पहुचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। दोस्तो हींअर ॻाल्हि कयूं पिया पंहिंजो जेका बहितरीनु सोप सीरियल आहे पापनगर जी हिकिड़ी जेको आहे तव्हां दोस्तनि मां शेयर कयमि त किस्त नंबर जेका 9 अव्हां खां मिस थी चुकी आहे। कंहिं मजबूरी ते त अव्हां उहा किस्त न ॾिसी चुका आहियो ऐं अव्हां खां मिस थी वई आहे। त हींअर जेको हिकु न्यू कैरेक्टर आयो आहे जेको बालाज ख़ान वरंगा संग जी घुर करे थो पियो, ऐं हुनखां अलावा जी ऐं हुनखां अलावा तमामु हिकु बहितरीनु सोप अब्बास गुल उठाणे जो तमामु हिकु बहितरीनु कैरेक्टर आहे जेको तमामु ज़बरदस्त नमूने सां निभाए पियो। तो दोस्तो जल्दी कयो, देरि न कयो, हींअर मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी अव्हां दोस्तनि जी। दोस्तो वरी बि अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो आहियां, मुंहिंजे हिन वीडियो खे पूरो वॉच कंदा करो, वॉच करे लाइक कमेंट करणु न विसारींदा करो। ऐं जेके दोस्त मुंहिंजा न्यू अचनि था पिया उन्हनि दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी में ई जेको आहे न उहे अची मुंहिंजे हुन चैनल खे सब्सक्राइब कनि। जीअं बालाज ख़ान जो भाउ जेके आहिनि, जेके बालाज ख़ान पाण मिल्कियत फॿाई वेठो आहे बहन जो हिकिड़ो भाउ गुराम ख़ान जेको जेल में आहे, हुनखां ॿियो वरी शहनवाज़ ख़ान बि अची वियो आहे, हुनजी बि तमामु हिकिड़ो ज़बरदस्त एंट्री आहे। हुनजी जेको ॾिसूं था जेके अचण वारी किस्त में बालाज ख़ान सां कहिड़ो हशर थींदो, छा थींदो छा न थींदो, छा शाहनवाज़ ख़ान जी मौत नज़र अचे थी पई ऐं पंहिंजे शाहनवाज़ ख़ान खे बालाज ख़ान मौत जे घाट उतारींदो ऐं हुनजी बि जेको आहे मिल्कियत पंहिंजे नाऊं कराए छॾींदो। इहा ई हुनजी जेका घुरबल आहे। ऐं ॿिए पासे जेको आहे शेरदिल जेको आहे हुनजे रत जो प्यासो थियो वधो आहे बालाज ख़ान जो। हू चए थो कहिड़े बि हिसाब सां मूंखे हीअ वझ ॾे त मां हिन जो जेको आहे न सिधो कंदुसि बालाज ख़ान खे। ऐं ॿिए पासे जेको आहे बाराम ख़ान उहे बि हिते ॿरियल आहे, उहो बि चाहे थो पियो त कंहिं हिसाब सां मूंखे हीअ वझ ॾे। ऐं जेको ग़रीबनि सां होॾां रोशन जेको आहे उहो बि जेल में हुनजे क़ैदखाने में क़ैद आहे, खोड़सर ॿिया बि क़ैदियूं हुन वटि मौजूदु आहे। अचण वारी किस्त में ॾिसंदे थी हुन में हाणे इहो छा थींदो, शाहनवाज़ ख़ान छा पंहिंजे गुराम ख़ान भाउ खे छॾाईंदो या न छॾाईंदो। हीअ अचण वारी किस्त में अव्हांखे दोस्तनि खे नज़र ईंदो। तेसीं ताईं अव्हां दोस्तनि खे सिर्फ़ु इंतज़ारु ई करिणो पवंदो। ऐं तमामु बहितरीनु सीरियल आहे जेके जिन जिन फ़नकारनि अदा करण जो अव्हांखे कमु पसंदि अचे थो, उन्हनि दोस्तनि जे लाइ, उन्हनि पीढ़ी प्यारनि जे लाइ कमेंट्स बॉक्स में पंहिंजा नाला, उन्हनि जा नाला लिखो। कहिड़े दोस्त फ़नकार जो अव्हांखे नालो पसंदि अदाकारी पसंदि अचे थी पई, उनजे लाइ अव्हां ज़रूरु कमेंट्स कंदा कयो। वरी महिरबानी अव्हां दोस्तनि जी लख थोरा लख लाइक, वरी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे नियाणियुनि जो, पंहिंजे नंढनि जो अहिड़े माहौल खां बचाए रखो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे सुठे में सुठी आला तालीम ॾियारो ऐं वधि में वधि उन्हनि जो ख़्यालु रखंदा करो। त पंहिंजी 5 वक़्त नमाज़ बि पढ़ंदा करो ऐं ॿियनि जो बि अहसासु कंदा करो, ॿियनि खे ग़रीबनि जी मदद कंदा करो। हींअर मुहर्रमुल हराम जो चंड ॾिसण में अची वियो आहे। मां उमेद कयां थो त मुहर्रम हराम जो एतिराम इज़त एतिराम सां ऐं हिन जेको आहे ॾहाके में ज़्यादा खां ज़्यादा जेको आहे इबादत कंदा कयो ऐं जेतिरो थी सघे नेकियूं कमाईंदा करो ऐं सबीलूं लॻायो ऐं उन्हनि ताईं जेको आहे पंहिंजो प्यारनि ताईं जेको आहे पंहिंजे जेके वॾा जेके असांजा गुज़ारे विया आहिनि उन्हनि जी बख़्शिश घुरंदा करो, उन्हनि खे अलाह साईं जन्नत में आला मक़ाम अता फरमाए। इहे खोड़ सारा मैसेज हूंदा आहिनि मुंहिंजा अवां दोस्तनि जे लाइ। मां चाहींदो आहियां त दोस्तनि ते मैसेज वञनि ऐं अलाह करे उहे दोस्त सभु ख़ुशि हुजनि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुरनि जे कनि रहंदा रहो। वरी मिलूं था ॿिए वीडियो ते, तेसीं तव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। जुदा न विदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, उर्दू, पंजाबी, बिरोहिकी, थरी, मारवई जेके दोस्त
असांजी सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा रहनि सिंधी सम्झंदा आहिनि जेके जेके कहिड़े कहिड़े मुल्कनि में रहनि था दुबई क़तर सऊदीया इंडियन मतिलबु जिते बि असांजी सिंधी ॿोली सम्झी वञे थी उहे सभु दोस्त ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जी आटे कंदा टणंदा रहो वरी मिलूं थो ॿिए वीडियो ते तेसीं तव्हां जो दोस्तनि खां वठंदो इजाज़त पंहिंजो ख़्यालु रखंदा पाकिस्तान ज़िंदाबाद अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार यमानी सिर आया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भली कार चवां थो भले किराया जी किराया सदाईं ख़ुशि हुजो आबाद हुजो। जी हाँ दोस्तों जीअं त अव्हां असांजे सिंधी ड्रामा जेके दोस्त कहिड़े कहिड़े शहरनि खां कहिड़े कहिड़े मुल्क खां कहिड़े कहिड़े इलाइक़े खां कहिड़े कहिड़े ॻोठनि खां अव्हां असांजा सिंधी ड्रामा ॾिसी रहिया आहियो त दोस्तो पंहिंजो कमेंट कंदा कयो कमेंट में असांखे ॿुधायो त अव्हां कहिड़नि इलाइक़नि खां असांजे हीअ ड्रामा ॾिसंदा आहियो। त हींअर ॻाल्हि कयूं पिया ॿ ड्रामा हलनि पिया हिकु वेरनि जी बस्ती सिंध टीवीअ ते ऐं ॿियो ड्रामो आहे पाप नगर। जी हाँ दोस्तो पाप नगर हिकु बहितरीनु ड्रामो आहे अॼु ॻाल्हि कंदासीं पाप नगर जी। हुन खां अलावा अव्हां दोस्तनि खे मां नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलंदुसि त सभ खां पहिरियां जेकॾहिं अव्हां आयो मुंहिंजे हिन चैनल ते न्यू त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं अचे अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। त दोस्तो जीअं त हर दोस्त मूंखे कमेंट कंदा आहिनि लाइक कमेंट कंदा आहिनि मुंहिंजे पूरे हिन वीडियो खे वॉच कंदा आहिनि उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं आहिनि ऐं उहे दोस्त आहिनि असांजा पंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त असगर अली थेबो साहिबु ऐं पंहिंजो शेर सोलंगी साहिबु माजिद पावर साहिबु ऐं हुन खां अलावा असांजा न्यू दोस्त खोड़ सारा आया आहिनि हींअर जीअं असांजे मुंहिंजे हिन चैनल ते न्यू खोड़ दोस्त आया आहिनि उन्हनि जा मां कमेंट्स अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां ऐं बहितरीनु जेको आहे उहे असांजा दोस्त आहिनि असांजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि उन्हनि जा मां नाला ज़रूरु खणंदुसि। जेकॾहिं अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त अव्हां दोस्तनि खे मां इहा नंढड़ी गुज़ारिश कंदो हलंदुसि त जल्दीअ में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। त दोस्तो हींअर ॻाल्हि कयूं पिया एजाज़ ख़ान अधो एजाज़ ख़ान असां खोड़ सारियूं दिलियूं मानियूं आहिनि ऐं ॿियो अधु आहे असांजो कादिर बारी जो साहिबु किथां जो आहे का ख़बर न आहे उन अधे असांखे खोड़ सारियूं दिलियूं मानियूं आहिनि। ॿियो इहा असांजी अदरी आहे फातिमा अधी असांखे खोड़ सारा मतिलबु जेका विनर जा निशान ॾिना आहिनि गुल बि मोकिलिया आहिनि खटण वारा निशान मोकिलिया अथसि उन अती जी वॾी महिरबानियूं अलाह उनखे ख़ुशि रखे अती पंहिंजी एड्रेस कोन लिखी आहे किथां जी आहे किथां असांजो ड्रामो ॾिसंदी आहे। ऐं ॿियो अधु आहे असांजो साईं हज़ूर बख़्श मंगसी साहिबु हज़ूर बख़्श दादू बा स्टाफ खां हुन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे असांजा पूरो ड्रामा ॾिसंदो आहे। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त आहे असगर अली थेबो साहिबु जेको हमेशह दिलियूं मानींदो आहे। ऐं ॿियो अधु असांजो आहे नियाज़ अहमद हुलियो साहिबु तहलको शाह बंदर ॻोठु मोहम्मद अयूब हुलियो लॻ सिंधु दरिया जी साइट। ऐं ॿियो अधु असांजो आहे असलम लोहिड़ो साहिबु असलम लोहिड़े साहिब बि असांखे दिलियूं मोकिलियूं आहिनि अब्दुल वाहिद साहिबु असांखे दिलियूं मोकिलियूं आहिनि। ऐं ॿियो अधु असांजो आहे अब्दुल कादिर गोपांग मेरो ख़ान खां जीअं अब्दुल कादिर गोपांग अदा मेरो ख़ान खां असांखे कमेंट्स कया आहिनि ऐं दिलियूं मानियूं अथसि। ऐं ॿियो अधु आहे असांजो सिकंदर उगई साहिब जो जेको वास्तो आहे शिकारपुर खां ते उन असांजे बि खोड़ सारियूं दिलियूं उमानियूं आहिनि उन अदा जी वॾी महिरबानी। ॿियो अधु आहे असांजो आफ्ताब अली
अदा आफ्ताब अली साहिब जी वॾी महिरबानी, उन में पंहिंजी एड्रेस कोन लिखी आहे। ऐं ॿियो ॿुधो आहे असांजो जब्बार मल्हा साहिबु, उन असांजे खोड़ सारा गुल मोकिलिया आहिनि, दिलियूं मोकिलियूं आहिनि। फियाज़ चाचड़ साहिबु असांजे दिलियूं मोकिलियूं आहिनि। ॿियो मसरूर अहमद, ॿियो चए थो अधो चए थो मसरूर अहमद ब्यूटीफुल ड्रामा, एड्रेस कोन लिखी आहे, हले किथां जो आहे। ॿियो आहे अधो असांजो अब्दुल हाई संजरानी खैबर खां। जी हाँ, अदा अब्दुल हाई उन पंहिंजी एड्रेस मोकिली आहे, उन अदा जी वॾी महिरबानियूं। नज़ीर अहमद पंजाबी ज़िला अटक खां, उन असांजो जेको आहे दिलियूं मानियूं आहिनि। असांजा ड्रामा ॾिसंदो आहे, सिंधी ड्रामा ॾिसंदो आहे। ॿियो आहे अधो असांजो दीदार अहमद, अधो दीदार अहमद किथां जो आहे का ख़बर न आहे, उन पंहिंजी एड्रेस लिखी कोन आहे ऐं लिखियो त वाह क्या ड्रामा आहे ज़बरदस्त। ऐं उन खां अलावा असांजा ॿिया दोस्त जेके हींअर अचण वारा आहिनि, उन्हनि जा नाला बि खोड़ सारा नी मुंहिंजा जेके हिते हींअर जेको आहे फॉलोवर्स जेके आहिनि मुंहिंजा इलाही खोड़ सारा आहिनि। केतिरनि दोस्तनि केतिरा नाला खणंदे, जेके दोस्त हर वीडियो में जेके दोस्त उन्हनि जा नाला ईंदा आहिनि, उहे दोस्तनि त मां शेयर कंदो आहियां। जेकॾहिं अव्हां बि पंहिंजो नालो ॿुधाइणु चाहियो था मुंहिंजे हिन चैनल ते, त सभ खां पहिरियों अव्हां दोस्तनि खे मां इहे ई गुज़ारिश कंदुसि त दोस्तो जल्दीअ में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो, त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं पहुचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। दोस्तो हींअर ॻाल्हि कयूं पिया पंहिंजो जेका बहितरीनु सोब सीरियल आहे पापनगर जी हिकिड़ी जेको आहे तव्हां दोस्तनि मां शेयर कयमि त किस्त नंबर जेका 9 अव्हां खां मिस थी चुकी आहे, कंहिं मजबूरी ते त अव्हां उहा किस्त न ॾिसी चुका आहियो ऐं अव्हां खां मिस थी वई आहे। त हींअर जेको हिकु न्यू कैरेक्टर आयो आहे जेको बालाज ख़ान वरंगा संग जी घुर करे थो पियो, ऐं हुनखां अलावा जी हाँ, ऐं हुनखां अलावा तमामु हिकु बहितरीनु सुबुह अब्बास गुल उठाणे जो तमामु हिकु बहितरीनु कैरेक्टर आहे जेको तमामु ज़बरदस्त नमूने सां निभाए पियो। त दोस्तो जल्दी कयो, देरि न कयो, हींअर ई मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी अव्हां दोस्तनि जी। दोस्तो वरी बि अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो आहियां, मुंहिंजे हिन वीडियो खे पूरो वॉच कंदा करो, वॉच करे लाइक कमेंट करणु न विसारींदा करो। ऐं जेके दोस्त मुंहिंजा न्यू अचनि था पिया, उन्हनि दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी में ई जेको आहे न उहे अची मुंहिंजे हुन चैनल खे सब्सक्राइब कनि। जीअं बालाज ख़ान जो भाउ जेके आहिनि, जेके बालाज ख़ान पाण मिल्कियत फॿई वेठो आहे बहन जो हिकिड़ो भाउ गुराम ख़ान जेको जेल में आहे, हुनखां ॿियो वरी शहनवाज़ ख़ान बि अची वियो आहे, हुनजी बि तमामु हिकिड़ो ज़बरदस्त एंट्री आहे। हुनजी जेको ॾिसूं था जेके अचण वारी किस्त में बालाज ख़ान सां कहिड़ो हशर थींदो, छा थींदो छा न थींदो, छा शाहनवाज़ ख़ान जी मौत नज़र अचे थी पई ऐं पंहिंजे शाहनवाज़ ख़ान खे बालाज ख़ान मौत जे घाट उतारींदो ऐं हुनजी बि जेको आहे मिल्कियत पंहिंजे नाऊं कराए छॾींदो। इहा ई हुनजी जेका घुरबल आहे। ऐं ॿिए पासे जेको आहे शेर दिल जेको आहे हुनजे रत जो प्यासो थियो वधो आहे बालाज ख़ान जो। हू चए थो कहिड़े बि हिसाब सां मूंखे हीउ वझ ॾे त मां हिन जो जेको आहे न सिधो कंदुसि बालाज ख़ान खे। ऐं ॿिए पासे जेको आहे बाराम ख़ान उहे बि हिते ॿरियल आहे, उहो बि चाहे थो पियो त कंहिं हिसाब सां मूंखे हीउ वझ ॾे। ऐं जेको ग़रीबनि सां होॾां रोशन जेको आहे उहो बि जेल में उनजे क़ैद खाने में क़ैद आहे, खोड़ सारा ॿिया बि क़ैदियूं हुन वटि मौजूदु आहे। अचण वारी किस्त में ॾिसंदे थी हुन में हाणे इहो छा थींदो, शाहनवाज़ ख़ान छा पंहिंजे गुराम ख़ान भाउ खे छॾाईंदो या न छॾाईंदो। हीअ अचण वारी किस्त में अव्हांखे दोस्तनि खे नज़र ईंदो। तेसीं ताईं अव्हां दोस्तनि खे सिर्फ़ु इंतज़ारु ई करिणो पवंदो। ऐं तमामु बहितरीनु सीरियल आहे जेके जिन जिन फ़नकारनि अदा करण जो अव्हांखे कमु पसंदि अचे थो, उन्हनि दोस्तनि जे लाइ, उन्हनि पीढ़ी प्यारनि जे लाइ कमेंट्स बॉक्स में पंहिंजा नाला, उन्हनि जा नाला लिखो। कहिड़े दोस्त फ़नकार जो अव्हांखे नालो पसंदि अदाकारी पसंदि अचे थी पई, उनजे लाइ अव्हां ज़रूरु कमेंट्स कंदा कयो। वरी महिरबानी अव्हां दोस्तनि जी लख थोरा लख लाइक, वरी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे नियाणियुनि जो, पंहिंजे नंढनि जो अहिड़े माहौल खां बचाए रखो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे सुठे में सुठी आला तालीम ॾियारो ऐं वधि में वधि उन्हनि जो ख़्यालु रखंदा करो। त पंहिंजी 5 वक़्त नमाज़ बि पढ़ंदा करो ऐं ॿियनि जो बि अहसासु कंदा करो, ॿियनि खे ग़रीबनि जी मदद कंदा करो। हींअर मुहर्रमुल हराम जो चंड
ॾिसण में अची वियो आहे। मां उमेद कयां थो त मुहर्रम हराम जो एतिराम इज़त एतिराम सां ऐं हिन जेको आहे ॾहाके में ज़्यादा खां ज़्यादा जेको आहे इबादत उहो कंदा कयो, इबादत कंदा कयो ऐं जेतिरो थी सघे नेकियूं कमाईंदा करो ऐं सबीलूं लॻायो ऐं उन्हनि ते जेको आहे पंहिंजो प्यारनि ते जेको आहे पंहिंजे जेके वॾा जेके असांजा गुज़ारे विया आहिनि उन्हनि जी बख़्शिश घुरंदा करो, उन्हनि खे अलाह साईं जन्नत में अला मक़ाम अता फरमाए। इहे खोड़ सारा मैसेज हूंदा आहिनि मुंहिंजा दोस्तनि जे लाइ। मां चाहींदो आहियां त दोस्तनि ते मैसेज वञनि ऐं अलाह करे उहे दोस्त सभु ख़ुशि हुजनि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुरनि जे अचे कंट रहंदा रहो। वरी मिलूं था ॿिए वीडियो ते, तेसीं तव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। जुदा न विदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, उर्दू, पंजाबी, बिरोहीकी, थरी, बारवई जेके दोस्त असांजी सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी सम्झण जेके कहिड़े कहिड़े मुल्कनि में रहनि था, दुबई, क़तर, सऊदीया, इंडियन, मतिलबु जिते बि असांजी सिंधी ॿोली सम्झी वञे थी उहे सभु दोस्त ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जे अटे कंदा टणंदा रहो। वरी मिलूं थो ॿिए वीडियो ते, तेसीं तव्हां जो दोस्तनि खां वठंदो इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।